अस्सलाम वालेकुम नाज़रीन। पानी दुनिया जी सब खां वॾी अहम ऐं अल्लाह ताला जी ख़ासि नेमतुनि मां हिकु नेमत आहे। अगरि जेकॾहिं पाणी उहो साफ़ न आहे त उहो मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं जेके बीमारियूं आहिनि उहे पैदा थियनि थियूं पयूं। सो अॼु असीं सरहद शहर में बीठा आहियूं, मामन शाह रोड भरिसां पंचायत हाल जे जेके आस पास जा इलाइक़ा आहिनि, जिते ही दुकान आहिनि, मॉल आहिनि, उन्हनि घरनि जो ऐं मुख़्तलिफ़ जेके हैंड पंप लॻल आहिनि उन्हनि जो असीं पाणी ही घुरायो आहे। मोहल्ले वासी भी बीठा आहिनि। अचो त हिन खे चेक कंदासीं त हिन जे अंदरि केतिरी जेको आहे उहो पाणी जेको आहे उहो शफ़ाफ़ियत आहे, केतिरो पाणी साफ़ु आहे ऐं केतिरो पाणी जेको आहे हिननि मां असांजे जर जो जेको आहे उहो पाल्यूट थी वियो आहे। ऐं तंहिंखां बाद में जेके हितां मोहल्ले जा रहवासी बीठा आहिनि उन्हनि सां बि ॻाल्हि ॿोल कंदासीं। जंहिं सभ खां पहिरियां असीं पाणी चेक करणु शुरू कयूं पिया। हीउ पहिरियों गिलास आहे जंहिंमें तव्हां ॾिसो था त 0 आहे। हिन TDS मशीन जे ज़रिए असीं पाणी चेक कंदासीं। त हीअ ॾिसी सघो था त हिन जी लेवल 850 TDS आहे। 850 जेका तमामु घणी ख़तरनाक आहे। ऐं जेकॾहिं पाण ॾिसूं त TDS 50 खां 150 ताईं बहितरीनु पाणी हूंदो आहे। 150 खां 300 ताईं उहो बहितरु हूंदो आहे। लेकिन 300 खां 500 जे विच में जेको पाणी हूंदो आहे उहो पीअण जे लाइक़ु हूंदो आहे। जेकॾहिं 500 खां अबोव थी वञे थो पियो त उन खे पाणी खे लाज़मी जेको आहे असां चेक करायूं ऐं उहो जेको पाणी आहे असां बहितरु बणायूं। जेकॾहिं 1000 खां मथे अञा TDS अचे थी पई त उहो इंतिहाई ख़तरनाक हूंदो आहे, जेको पीअण जे लाइक़ु बि न हूंदो आहे। लेकिन 500 खां अबोव जेको आहे उहो बि पीअण जे लाइक़ु न आहे, छाकाणि त उहो बि मुख़्तलिफ़ बीमारियूं उन्हनि जो सबबु बणिजंदो आहे। ऐं हाणे असीं मूव कंदासीं ॿिए गिलास जी तरफ़, ॾिसूं था त हिन में केतिरा TDS अचे थो पियो। ऐं नाज़रीन हिन में ॾिसी सघो था त तक़रीबन 750 TDS ही बि पाणी पीअण जे लाइक़ु न आहे। ऐं तंहिंखां पोइ अॻिते वधूं था पिया। नाज़रीन हीअ तव्हां ॾिसी सघो था त हिन में 913 14 तक़रीबन 925 ताईं हिन जे TDS शो थियनि था पिया। त हिन जो बि TDS लेवल 900 प्लस आहे, 911 अवां ॾिसी रहिया आहियो। ऐं साॻे तरीक़े सां हिन गिलास अंदरि बि जेको पाणी मौजूदु आहे उनजी लेवल बि 900 प्लस आहे, 911 12 उहो साॻी अचे थी पई। ही कुझु घटि आहे, ही 702 आहे। ऐं हिन गिलास जे अंदरि जेको आहे हीअ त सभ खां वधीक ख़तरनाक पाणी आहे, 903 खे टच करे पियो। ऐं हिन गिलास जे अंदरि तक़रीबन 700 TDS ताईं ही पाणी जेको आहे उहो शो करे पियो। ऐं हीअ 700 प्लस 710 ताईं जेको आहे उहो TDS शो थियनि था। फिल्टर वारो पाणी आहे जंहिं असां मोहल्ले में बीठा आहियूं, उते हीअ तव्हां पाणी सॼो चेक बि कयो आहे, लेकिन हीअ फिल्टर लॻल आहे, उतां पाणी भरिया आहियूं। अचो त हिन में चेक कयूं त हिन जा TDS घणा बीठा आहिनि। अनफॉर्चुनेटली नाज़रीन तक़रीबन 900 TDS हिन पाणी में बि मौजूदु आहे। फिल्टर थियण खां बाद में बि जेकॾहिं 900 बीठो आहे त हीअ पीअण जे लाइ मुज़र सिहत आहे ऐं हीअ तमामु घणो असांखे बीमारियुनि जो सबबु बणिजंदो। लेकिन हीअ अवां ॾिठो त पाणी केतिरो असां वटां पॉल्यूटेड थी वियो आहे। असांजा जेके सरहद जे आस पास जा जेके इलाइक़ा आहिनि उहे तमामु घणा ज़हरीलो जेको आहे उहो जर थी वियो आहे। ऐं असां सां मोहल्ले वासी मौजूदु आहिनि। अचो तुम सां ॻाल्हि ॿोल कयूं। पाणी जीअं त ख़ुदा जी नेमतनि मां हिकु अज़ीम नेमत आहे। पाणी इंसान जो हिकु जियापो आहे। हिन चेकिंग जे दौरान ई जेको पाणी आहे 700 800 900 TDS इहो इंसान जे लाइ बीमारियुनि जो बाहिस आहे। असां वसारनि खे इहा ई ॻाल्हि कयूं था, जेको तव्हांजे वस आहे तव्हां हिन में ख़ुदा रा जेके इंसान खे बीमारियूं लॻनि थियूं उन्हनि में तव्हां मदद कयो। छा हिते इंतिज़ामिया तरफ़ां को फिल्ट्रेशन प्लांट, वाटर फिल्ट्रेशन प्लांट वग़ैरह न लॻायो वियो आहे? जी न, हिते कोई न आहे अहिड़ो। छा अवांजो छा मुतालबो आहे? असां इहा चऊं था पिया जेको वस वारनि खां थी सघे उहा करनि। जी इजाज़त, छा चवणु चाहींदा? सर, असांजे इलाइक़े जी जेका पाणी जी सप्लाई लाइन आहे हू बिल्कुलु ज़हर बणिजी चुकी आहे। जेका असां तव्हांजे साम्हूं मीटर ते चेक कराईसीं, जंहिंजी TDS 1000 खां क्रॉस हुई। इन पाणी सां सर मुख़्तलिफ़ बीमारियूं जनम वठियूं। गुर्दे जी बीमारी आहे सर,
जहिड़े जी बीमारी आहे, पेट जो दर्द आहे, चमड़े जी बीमारी आहे, अहिड़ी काफ़ी सारी मुख़्तलिफ़ बीमारियूं आहिनि जेके जनम वठनि थियूं सर। ऐं हिते सरकारी फिल्टर प्लांट आहिनि जेके बिल्कुलु नाकारा थी चुका आहिनि, या त हू ख़राबु मशीनूं उन्हनि जी सर ख़राबु थी चुकियूं आहिनि, या त हुननि जा फिल्टर चेंज न कया विया आहिनि। पाणी जी छा लाइन हिते अचे थी पई या हिते पंहिंजे इलाइक़े में जर जो पाणी आहे? सर हिते जर जो जेको पाणी आहे हू बिल्कुलु ज़हर थी चुको आहे सर। हुकूमत जे तरफ़ां असांखे सरकारी ॿ फिल्टर प्लांट आहिनि जेके टाइम सां सर उन्हनि खे न चेंज कयो वियो, न उन्हनि जी रिपेरेशन कई वई। इन जे करे सर छा मुतालबो आहे? सर असांजो मुतालबो आहे या त असांखे हिते सर नवां फिल्टर प्लांट लॻाया वञनि, या त असांखे हीअ जेके फिल्टर आहिनि इन्हनि जी मरम्मत करण लाइ तव्हां इन्हनि जो को राय अमल ॾियो।